अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां। घोटकी ज़िले जे पुठिते पयल मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवाज़नि सखर पहुची स्टेप फाउंडेशन सखर जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच सां मुलाक़ात दौरान चयो आहे त घोटकी भागुडरा ऐं ॿियनि इलाक़नि अंदरि सिहत ऐं तालीम जी अॻभराई लाइ स्टेप फाउंडेशन समाजी इदारो कोशिश करे ऐं पुठिते पयल इलाक़नि जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं ऐं तालीम जहिड़े ज़ेवर सां संवारण में मदद करे। घोटकी ऐं भागुडरा जे समाजी अॻवाननि मोहम्मद उस्मान सुमरो, सैयद अयाज अहमद जिलानी, मुनीर अहमद शर, अली बख्श मिरानी, मोहम्मद हनी भुट्टो ऐं हाकिम अली जदोई जे ग़रीबनि जे मदद लाइ शाइस्ता बलोच सां सखर में स्टेप फाउंडेशन जी ऑफिस में गॾिजाणी कई। उन मौक़े ते शाइस्ता बलोच वधीक चयो त मां स्टेप फाउंडेशन जे मेंबरनि सां हर ॾुख ऐं सुख में गॾु आहियां ऐं कंहिं बि मेंबर ऐं उतां जे ग़रीब इलाइक़े वासियुनि खे ॾुखे घड़ीअ में अकेलो कोन छॾींदासीं। ऐं ख़बर आहे जरवार मां त नौजवान सुजाग सख़्स जे नौजवान तरफ़ां ॿीहर सरगर्मियूं तेज़ करण जो ऐलान कयो वियो आहे। उन बाबति अहम गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में उहिदेदारनि समेत शहरनि शिरकत कई। अॻवाननि नवाब अली लुंड, धणी बख्श चन्नड़, सुदेश कुमार, फराज लुंड, शाहिद दायो, वकास संदीलो ऐं ॿियनि जो चवणु हो त नौजवान सुजाग सथ जरवार में अहम मसइलनि लाइ आग में आवाज़ उथारियो आहे। हाणे बि आवाज़ उथारण लाइ सरगर्म थी चुकी आहे। जरवार शहर में हिन वक़्तु असांखे लाइब्रेरी जी सख़्त ज़रूरत आहे। उन बाबति जल्द एहतजाज ऐं रैली कढण जो ऐलान पिणु कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।